नाज़रीन मेहरान टीवी में भलीकार मां मुबशर सोलंगी ऐं मां आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। FC हेडक्वार्टर ते ख़ुदकश हमले में मुलविस दहशतगर्द नेटवर्क जी सुञाणप। जांच अख़्तियारनि जो चवणु आहे त आपघाती बमबार हिकु पाबंदी बढ़ियल दहशतगर्द तंज़ीम सां लाॻापियल आहे। ख़ुदकश बमबार कुझु ॾींहं पेशावर में तरसिया। जांच अख़्तियारनि जो चवणु आहे त FC हेडक्वार्टर ते हमले सां लाॻापियल केस जे सिलसिले में हिन वक़्त ताईं 150 खां वधीक माण्हुनि खां पुछा गछा कई वई आहे। मौसमियात खाते पारां मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बर्फ़बारी ऐं बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिब 13 खां 15 दिसंबर ताईं जाबलू इलाइक़नि में बर्फ़बारी सां गॾु बरसात जो इम्कान आहे। सुभाणे खां 2 ॾींहनि ताईं रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में बरसात ऐं बर्फ़बारी थियण जी अॻकथी। चित्राल, दीर, सवात, शांगला समेत ॿियनि ज़िलनि में अॼु खां 15 दिसंबर ताईं बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान। मौसमियात खाते पारां बर्फ़बारी सबबि नारान, कागान समेत मथाहिन वारनि इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो बि ख़दशो ज़ाहिर। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी घटिताई जो इम्कान। 16 दिसंबर खां पेट्रोल 36 पैसा ऐं हाई स्पीड डीज़ल 11 रुपया 95 पैसा सस्तो थींदो। ओघा खे सिफ़ारिशूं माणी वयूं। ज़रियनि मुताबिक़ लाइट डीज़ल 10 रुपया ऐं गासलेट 11 रुपया 70 पैसा फ़ी लीटर सस्तो थींदो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में रदोबदल जी हतमी मंज़ूरी वज़ीर आज़म ॾींदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुराणनि तकरारनि तां वाचड़ू समेत 3 ॼणा क़त्ल। चक जे ॻोठ रबनो जतोई में कार मामले तां मिसराणी ऐं जतोई बिरादरी जी ॿिनि में झेड़ो। गोलियूं लॻण सबबि शेखू मिसराणी ऐं वाचड़ू बहराम कोश मारिजी वियो। जाड़ो ऐं अब्दुर्रहीम ज़ख़्मी थी पिया। बख्शापुर जे ॻोठ मोहम्मद हसन डोमकी में डोमकी बिरादरी जी ॿिनि में पुराणे तकरार तां झेड़े में नौजवान अब्दुल अज़ीज़ डोमकी क़त्ल थी वियो। लाश इस्पताल मुंतक़िल। हेंगोर जा भरिसां 5 ॾींहं अॻु पुरसार नमूने गुम थियल दुकानदार जो रोहड़ी केनाल मां लाश हथ। नेपार जा वेझो रोहड़ी केनाल मां दुकानदार आमिर सहतो जो लाश मिलियो। मक़ामी टोबन लाश कढी इस्पताल पहुचायो, जिथे वारसनि लाश जी आमिर सहतो तौरु सुञाणप कई। मुरीद शाख मां अगवा थी वियल दुकानदार खे बाज़ियाब करण जी दावा। खंबरा पुलिस मुक़ाबले दौरान शबीर मेमन खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मूजिब कचे में मुक़ाबले दौरान दुकानदार शबीर मेमन खे बाज़ियाब कराए वियो आहे।